दादू में तरक़ियाती कमनि ते डिफरेंस न मिलण 2023-24 जो नओं शेड्यूल न मिलण ऐं फंड्स जारी न थियण ख़िलाफ़ कॉन्ट्रेक्टर एसोसिएशन ऑफ सिंध जे मरकज़ी सॾ ते ठेकेदार नियाज़ हुसैन पंवर, गुलाम नबी मेमण, मंज़ूर कोसो, हाजी मोहम्मद अयूब शाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो केतिरनि ई ठेकेदारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे मुतालबो कयो त तरक़ियाती कमनि ते डिफरेंस बिल अदा कया वञनि। साल 2023 जो नओं शेड्यूल जारी करे तरक़ियाती फंड जारी कया वञनि त जीअं असां पंहिंजो कमु जारी रखी सघूं। अॻुवाणनि जो चवणो हो त 2023 हले पियो ऐं अञा ताईं 2012 वारो शेड्यूल हली रहियो आहे। हिन वक़्तु हर शइ महांगी थी चुकी आहे। असां लाइ हिन महांगाई जे दौर में पुराणे शेड्यूल तहत कमु करणु ॾुखियो थी वियो आहे। दादू जा सभु ठेकेदार आहियूं। शेड्यूल 2012 वारो पथो हले, जा हिन महिल केॾी महांगाई थी वई आहे जंहिंमें असांजो गुज़र सफ़र नथो थिए। असां गवर्नमेंट खे रिक्वेस्ट था कयूं त नवां शेड्यूल जारी कया वञनि जेके हिननि खे 2022 में जारी करणा आहिनि ऐं 20 साल खां पोइ कंदा आहिनि, पर हिननि अॼु ताणी न कयो आहे। हिन में रोज़गार नथो थिए, तमामु महांगाई आहे ऐं महिरबानी करे नवां शेड्यूल ऐं डिफरेंस जारी कया वञनि त असां सिंध गवर्नमेंट जा सहुराइता थींदासीं। साईं अर्ज़ इहा आहे त 2012 खां वठी जेके महांगाई थी आहे, जेके रेट वधिया आहिनि मटीरियल जा, हीअ सॼी आवाम परेशान आहे, सभु ठेकेदार परेशान आहिनि। उन खां पोइ जेको 2022 में नओं शेड्यूल अचिणो हो उहो CM साहिबु ॿुधूं था समरी रद्द करे छॾी आहे। उन में तरक़ियाती कम रोलड़े जो शिकार थींदा ऐं को बि तरक़ियाती कमु पंहिंजी मंज़िल ते न पहुची सघंदो। ते असां पुरज़ोर अपील था कयूं त नओं जेको शेड्यूल आहे 2022 वारो जारी करे ऐं हिननि ठेकेदारनि मां मायूसी ख़तमु कई वञे। हिननि मुतालबो कयो त 2023-24 जो नओं शेड्यूल जारी कयो वञे ऐं तरक़ियाती फंड जारी कया वञनि त जीअं असां पंहिंजा कम शुरू करे पंहिंजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र करे सघूं। अली रज़ा चन्ना, इबरत न्यूज़, दादू।